रोंती जे कच्चे में देश की अलामत बणियल धाड़ियल गिरफ्तारी ॾेई छॾी आहे। बदनाम ॾोहारी सनावला उर्फ सनू शर हथियार फिटा करे पुलिस वटि पेश थियो आहे। ॾोहारी सनावला उर्फ सनू शर इलाइक़े में देश की अलामत बणियल हुयो। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। रोंती जे कच्चे में देश की अलामत बणियल धाड़ियल गिरफ्तारी ॾेई छॾी आहे। बदनाम ॾोहारी सनावला उर्फ सनू शर हथियार फिटा करे पुलिस वटि पेश थियो आहे। ॾोहारी सनावला उर्फ सनू शर इलाइक़े में देश की अलामत बणियल हुयो। रोंती जे कच्चे में देश की अलामत बणियल धाड़ियल गिरफ्तारी ॾेई छॾी आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे घोटकी में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर नियाज़ चने सां। नियाज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? निदा बिल्कुल ही इंतहाई भरोसन जोगन ज़रियनि इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त रोंती जे कच्चे वारे इलाइक़े में दहशत जी अलामत बणियल बदनाम धाड़ियल सनावला और सनू शर हथियार फिटा करे गिरफ्तारी ॾेई छॾी आहे। सनावला और सनू शर जो तारुफ हर माण्हू खे ख़बर आहे त उहो मुसलसल इन इलाइक़े में दहशत जी अलामत बणियल हो ऐं सिंध जे घरू खाते पारां हुनजी गिरफ़्तारी ते तक़रीबन 1 करोड़ रुपया इनाम जी सिफ़ारिश पिणु थियल आहे। ऐं न रुगो घोटकी ज़िलो पर कश्मीर कंदकोट पंजाब जा जेके वेझड़ाई वारा थाणा आहिनि तक़रीबन 100 जे लॻभॻि केसनि में सनावला और सनू शर नामज़द थियल आहे। ऐं वॾे में वॾो जेको हाई प्रोफाइल केस आहे हुनमें हिक ई वक़्तु जेको DSP अब्दुल मालिक भुट्टो समेत 6 पुलिस एहलकारनि खे शहीद कयो वियो। उन वाक़े में बि सनू शर जो नालो आहे हुन में नामज़द आहे। त इंतहाई भरोसन जोगन ज़रियनि तस्दीक कई आहे त जेको सिंध ऐं पंजाब पुलिस जो रेंजर्स ऐं ॿियनि सां गॾियल रोंती जे कच्चे में मुसलसल 1-1.5 महीने खां वठी ऑपरेशन हलंदो हो। हुनजो नतीजो इहो निकितो आहे त सनू शर जेके मशरूत बुनियादनि ते जेके ॻाल्हियूं कामयाब थियूं आहिनि उन खां पोइ गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। ऐं ज़रिया इहा इन ॻाल्हि जी तस्दीक कनि पिया त इहो सनू शर जेको सरेंडर कयो आहे उहो सिंध पुलिस जे बदिरां पंजाब पुलिस जेका आहे यानी रहीमियार खान डिस्ट्रिक्ट उनजी पुलिस सां जेके उन जूं ॻाल्हियूं थियूं उन बुनियाद ते उन गिरफ़्तारी ॾिनी आहे। शुरूआती तौरु उन सिंध पुलिस ते सां ॻाल्हियूं जेके थियूं उहे कामयाब न वञी सघियूं, जंहिंजे करे हिकिड़ो ॾींहुं कल्ह हुनखे गिरफ़्तारी ॾियणी सरेंडर करिणो पर कल्ह उहो न पेश थियो। ऐं अॼु ज़रिया तस्दीक कनि पिया त हुन पंजाब पुलिस जे कुझु ऑफिसरनि मार्फत गिरफ़्तारी ॾिनी आहे। ऐं अञा ताईं ऑफिशियली तौर ते पुलिस पारां हिन ॻाल्हि जी तस्दीक या का प्रेस रिलीज़ वग़ैरह जारी न कई हुई। बाक़ी रोंती जे कच्चे में जेके ज़रिया आहिनि उहे हिन ॻाल्हि जी तस्दीक कनि पिया त सनावला और सनू शर हथियार फिटा करे गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। ॾिसे त पुलिस हिन बाबति का प्रेस कॉन्फ्रेंस करे थी या सिंध जे जेको घरू वज़ीर आहे ज़िया लंझा उनखे इंफॉर्म कयो वञे थो इन मामले जी प्रेस कॉन्फ्रेंस किथे थिए थी या इहो बि तय न थियो। ऐं हिन मामले बाबति मुख़्तलिफ़ ऑफिसरनि सां असां ॻाल्हि ॿोल जी कोशिशि कई पर रोंती जे कच्चे में नेटवर्क इशू जे करे उन्हनि सां राब्तो न थियो। बाक़ी कच्चे जा ज़रिया हिन ॻाल्हि जी तस्दीक कनि पिया त सनावला और सनू शर हथियार फिटा करे पंजाब पुलिस जी मार्फत गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। ठीकु आहे नियाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।